व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, नून लीग जी सेंट्रल वर्किंग कमेटी सां वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त सिलेक्टेड मुल्क खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। अॼु मुल्क जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि जो माण्हू रोटी लाइ सोचे थो त खेसि भाॼी वठण लाइ पैसा न आहिनि। माण्हू ऑटो वठनि या बिजली ऐं गैस जा बिल ॾियनि या दवाऊं ख़रीद कनि। अॼु हर वाहपे जी शइ आम माण्हू जी पहुच खां मथे आहे। नवाज़ शरीफ़ चयो त 2018 में माण्हू ख़ुशहाल हुया, असांजे दौर में बिजली आई, दहशतगर्दीअ जो ख़ात्मो थियो, गैस मनसूबा लॻी रहिया हुआ जेके मिसाली हुआ, मईशत आसमान ते पहुती, ग्रोथ रेट 5.8 हुयो ऐं अॼु ग्रोथ रेट माइनस में हली रहियो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त डॉलर 100 रुपयनि ते छॾे विया हुआसीं, अॼु जी तारीख़ में डॉलर 170 रुपयनि ते आहे। अहिड़ी हूंदी आहे मदीने जी रियासत। नवाज़ शरीफ़ चयो त OIC खे छॾे 9 ब्लॉक ठाहिणु चाहिनि था, मुल्क खे कहिड़े तरफ़ वठी वञणु चाहिनि था। नवाज़ शरीफ़ चयो त हाणे ख़ामोश न रहिबो ऐं कोई बि ख़ामोश कराइण जी कोशिश बि न करे। हुन चयो त इमरान ख़ान पपिट आहे, असुलु ज़िम्मेवार हुनखे आणण वारा आहिनि। इन पूरी सूरताल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब, अमर सिंधु साहिबा ऐं जगदीश आहूजा साहब। महिमाननि खे भलीकार। डॉक्टर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त हे टियों दफ़ो मुस्तलसिल जेको आहे जारहणो ख़िताब कयो आहे नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए पंहिंजे जेका CEC ऐं सेंट्रल वर्किंग कमेटी जी जेका हुनजी क़यादत आहे। इहो ॿुधायो त छा इन जेका जारहाणी पॉलिसी मुसलसिल खणी रहियो आहे नवाज़ शरीफ़, उन सां हिननि हालतुनि में पंहिंजी जॻह ठाहे सघंदो? न, उन वटि रस्तो ॿियो कोन्हे न। उन त कोशिशि कई पंहिंजो रस्तो ठाहिण जी, पंहिंजे भाउ खे बि विधो विच में, ऐं असां हिन ते ॻाल्हियूं कंदा रहिया आहियूं त शहबाज़ शरीफ़ कोशिशि करे पियो त कहिड़े लिहाज़ सां बि को नरमी अची वञे, पर जेॾी महिल उन ॾिठो त काई ॻाल्हि ठहे नथी पई, का ॻाल्हि नथी ठहे, त उन खां पोइ हीउ जेको उन पस्चर या हीउ जेको रवैयो हाणे रखियो आहे नवाज़ शरीफ़, उहो रवैयो मां सम्झां थो इन में गर्मी अञा वधीक वधंदी, हरारत अञा वधीक वधंदी, इन में घटिताणी न थींदी। ऐं अॼोको जेको उनजो कॉन्फिडेंस नज़र पियो अचे, जंहिं लिहाज़ सां उहो ॻाल्हाए पियो ऐं सम्झाए पियो शयुनि खे, उन सां बि इहो ई महसूसु थिए थो पियो। ऐं अॼु त उन जेके टिनि जेके एंगल्स ते या टिनि ज़ावियनि ते ॻाल्हियूं कयूं आहिनि। पहिरियों त ग़रीब पॉपुलेशन खे उन ख़बर आहे त ग़रीब पॉपुलेशन बिल्कुलु सफ़ा उनखे हिकु हिकु करे अटे जो अघु, खंड जो अघु, दवाउनि जो अघु, स्कूल में माण्हू चवे पियो त जे बिल था अचनि जहिड़ी महिल बिजली जा, त माण्हुनि जा ॻोढ़ा था वहनि, ऐं माण्हू जेके बिल था भरनि त फ़ी नथा पियारे सघनि, फ़ी था पियारनि त पोइ फ़क़ति मानी था खाइनि, त पाणी सां मानी था खाइनि। माना ही उहे अखर आहिनि, इहे उहे अल्फाज़ आहिनि, इहे उहे जुमिला आहिनि जेके माण्हुनि खे, जंहिंमें उन लाइ का हमदर्दी ऐं जंहिंमें माण्हुनि खे सोचण ते उहो मजबूर थी वेंदा। उन्हनि खे ख़बर नाहे त इहो छो थियो, कीअं थियो, IMF छा चयो, कर्ज़ो केतिरो हो, नवाज़ शरीफ़ वक़्त में बिजली जेका आहे कहिड़े अघ में ठहे पई, नवाज़ शरीफ़ जेके मुआहिदा कया हुआ उहो कहिड़े हिसाब सां मुआहिदा कया हुआ, उन में किक बैक आया न आया, उन्हनि खे इन्हनि सां वास्तो न आहे। जेके ग़रीब माण्हू, जेके मेजॉरिटी ऑफ द पॉपुलेशन तव्हांजी जेका आहे, उन्हनि खे साम्हूं इहो ई सुझे थो पियो त मां वञा थो साम्हूं जेका मांडली ते, उते चांहि मूंखे मिलंदी एतिरनि रुपयनि में, उते मानी मूंखे मिलंदी आहे त हाणे वधी वई, हाणे डबल थी वियो आहे। त उन लिहाज़ सां उनखे ज़ाहिर आहे हाणे जेको उन्हनि अनाउंस कयो आहे त जलसा कंदा ऐं पोइ जुलूस कढंदा, पोइ लॉन्ग मार्च कंदा, त उन लाइ ही सभु हिकिड़ी नफ़्सियाती तौर ते माण्हुनि खे पाण सां मिलाइण जो हिकु इहो तरीक़ो। ॿियो तरीक़ो न, पोइ मिसालूं बि ॾिनियूं। उन चयो करोड़ नौकिरी जी ॻाल्हि कई न इमरान ख़ान, 1.5 करोड़ माण्हू बेरोज़गार थी विया। हाणे उन जा असबाब त ज़ाहिर आहे न माण्हुनि खे ख़बर, न आम माण्हुनि खे ख़बर उन जा असबाब, त उहो ब्लेम ते गवर्नमेंट ते ईंदो। जेके हुकूमत वक़्तु आहे उन ते, त ज़ाहिर आहे उहो वज़न पवंदो कंहिं लिहाज़ सां बि। पोइ वरी उन फॉरेन पॉलिसी जे लिहाज़ सां हिकिड़ो तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधाए छॾियो त OIC जो ब्लॉक छोजे सऊदी अरब जा उन ते थोरा आहिनि काफ़ी, ऐं हाणे बि सऊदी अरब उन लाइ कमु ज़ाहिर आहे असां हिन ते डिस्कस कयोसीं त सऊदी अरब उनखे सपोर्ट करे थी पई, आईंदे बि कंदी, ऐं न सिर्फ़ु सपोर्ट कंदी पर लॉबिंग बि कंदी। त उन लिहाज़ सां OIC जी जी
डेफिनेटली हूंदी त मां ईंदुसि त OIC वारो जेको ब्लॉक वारो सिलसिलो ख़तमु थी वेंदो। तव्हां आयो बसि इन जा लीडर तव्हां ई रहंदव जी ॻाल्हि कवर करे वियो। ऐं पोइ उन्हनि जेके एस्टेब्लिशमेंट वारी ॻाल्हियूं कयूं अॼु खोड़ सारी ॻाल्हियूं उन कयूं। तव्हां त ॿुधायो चओ था ही त तोहफ़ो ॾेई विया आहिनि इमरान ख़ान असांखे। ऐं इमरान ख़ान चवे पियो नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान जेको आहे उहो त उन सां असांजो को कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन उन सां आहे या उन्हनि खे जवाबु ॾियणो आहे, न महांगाई जो उन्हनि खे जवाबु ॾियणो आहे, न अफ़रा तफ़री जो उन्हनि खे जवाबु ॾियणो आहे, न सिक्योरिटी जो मामलनि खे उन्हनि खे जवाबु ॾियणो आहे, जेके रेप केस थियनि था पिया, जेके लॉ एंड ऑर्डर थिए थो पियो, इहे सभु जवाबु उन्हनि खे ॾियणो आहे जेके जिन्हनि आंदा आहिनि। पूरी इलेक्शन जी धांधली जी ॻाल्हियूं त ख़ैर पुराणी थी वियूं, पर हू सभु ॻाल्हियूं करण जो उनजो मक़सदु इहो हो कि हाणे हिते इहा ॻाल्हि बीहंदी न। ऐं पोइ उन जेको आहे बाक़ी बि खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें CPEC जे चेयरमैन खे बि उन काफ़ी लताड़ियो आहे उन में। त ही सभु शयूं जेके उन कयूं आहिनि उनजो मक़सदु इहो ई आहे त माण्हुनि खे ॿुधाए त हाणे उहो बसि लाहे पाए वेठो आहे, हाणे ज़रूरु जेको आहे उहो अॻिते वधंदो, पुठिते न ईंदो। छो जे माण्हुनि खे इहो खुटको हूंदो त नवाज़ शरीफ़ खे टके पैसे जो फ़ाइदो थींदो त उहो जेको आहे खणी वेंदो या ॿी कंहिं अपोज़िशन पार्टी खे। त उन लिहाज़ सां मां सम्झां थो त उहो पंहिंजी जाइ ठाहिण जी कोशिशि करे थो पियो। ऐं उन लिहाज़ सां चवे थो त साउथ एशिया में असांजी जेका आहे दर्जाबंदी हाणे सभिनीनि खां हेठि अची वई आहे। मतिलबु फॉरेन पॉलिसी बि उन ॻाल्हि कई, महांगाई जी ॻाल्हि कई, उन सियासत जी ॻाल्हि कई। ठीकु आहे डॉक्टर साहब, हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, जीअं तव्हां ॿुधो डॉक्टर साहब चयो त हू इन तरीक़े सां जेका हू जाराणो तरीक़ो हुन सां पंहिंजी स्पेस ठाहिणु चाहे थो। तव्हांखे लॻे थो त इन जाराणी पॉलिसी सां हू पंहिंजी स्पेस ठाहे सघंदो मौजूदा हालतुनि में? ॾिसो, हीअ हिकिड़ी वार ऑफ नर्व्स वांगुरु सूरत हाल आहे। ऐं वार ऑफ नर्व्स में टैक्टिक्स हूंदो आहे त केरु पहिरें थो थकिजे। पोइ हीउ जेको लगातार इन ते नवाज़ शरीफ़ मोमेंटम बिल्ड करण जी कोशिशि पियो करे ऐं इहो सॼो तसलसल ही मेंटेन रखणु चाहींदा ईंदड़ ॾींहंनि में, जीअं जीअं APDM जी मूवमेंट जा जेके अॻियां सेगमेंट्स आहिनि जंहिंमें जलसा आहिनि ऐं ॿियूं शयूं आहिनि, त उन जे लाइ हिकिड़ो माण्हुनि खे हींअर असांजे ज़हनी तौर ते तयारु करण लाइ मुसलसिल फीडिंग पई हले। नवाज़ शरीफ़ जी जेका स्पीचिस आहिनि उहे ॾाढियूं कॉम्प्रिहेंसिव आहिनि। तव्हां जेकर गौर करियो त उन में कंटेंट ऑफ द कफ कोन्हे त ईअं ई बीठो चार ख़्याल आया ॻाल्हाए छॾियईं। हू नेशनल कंटेक्स्ट खे कैप्चर थो करे, इकोनॉमी खे ख़ासि तौर ते हाईलाइट थो करे। छो त आम माण्हुनि जो डॉक्टर साहब ठीक ॻाल्हि कई त बाक़ी फिलासफ़ीज़ खे हू हुन में न ॾिसण वेंदा। हुननि जे लाइ आम माण्हू जी जमूरियत, आम माण्हुनि जे लाइ तरक़ी ऐं लफ़्ज़नि जो जेको तसवुरु आहे उहो आहे ई रोज़मर्रा जे ॿ चारि शयुनि सां। उनमें सभ खां आम शइ आहे त हुनजो गुज़र सफ़र कीअं थो थिए, बाक़ी सभु ॻाल्हियूं हुन जे लाइ पोइजूं आहिनि। सो इन लिहाज़ सां हू माण्हुनि जे हर्ट खे टच पियो करे। जेके हुन ॻाल्हियूं कयूं हुन खां अॻु में बि कयूं, सिधो सो माण्हू जेको आम स्ट्रीट पर्सन आहे जेको हींअर सफ़र पियो थो करे, ख़ासि तौर ते महांगाई जी जेको हीउ तूफ़ान थियो आहे, हीअ ज़िंदगी बचाईंदड़ दवाउनि अटे ऐं खंड खां वठी जेका सूरत हाल थी आहे, उहो शायदि असां जेके थोरी कंफर्टेबल लाइफ गुज़ारियूं था असांखे अंदाज़ो बि न आहे त माण्हू कहिड़ी अज़ियत में हलिया विया आहिनि। सो उनखे हाईलाइट करे पियो। ॿिया हू स्ट्रेटेजिक पॉइंट्स बि खणे पियो त हू ॿियनि प्लेयर्स खे बि हुन में मैसेज ॾिए पियो या उनखे बि उहो उन तरह सां इन्वॉल्व पियो करे। मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे, मूं वटि ज़ाहिर इन्हनि शयुनि में एविडेंस थी नथी सघे त अञा बि बैक चैनल तव्हांखे नेगोशिएशन हलंदड़ आहिनि। के शयूं नवाज़ शरीफ़ सां अञा बि के धुरियूं राब्ते में आहिनि ऐं ज़ाहिर अहिड़ी सिचुएशन में अनअटेंडेड धुरियूं के ॿिए खे न छॾींदियूं आहिनि। एस्टेब्लिशमेंट जंहिंखे मुल्क में हिकिड़ो माहौल मेंटेन रखिणो आहे, उहे इहो न चाहींदा त हिकदमि सरे सां शयूं दरवाज़ा कंप्लीटली बंदि करे ऐं सभु कुझु बंदि करे हिन ते छॾे ॾियूं त तव्हांखे घिटियुनि में हाणे फ़ैसिलो थींदो। इहो एस्टेब्लिशमेंट न अफोर्ड करे सघंदी आहे। सो मूंखे लॻे थो त के न के उहे माण्हू जेके पीस एंड स्टेबिलिटी ऐं ट्रैंक्विलिटी चाहिनि था, स्टेबिलिटी ख़ासि तौर ते, उहे ज़रूरु को बैक चैनल ॿिया मुख़्तलिफ़ यूज़ थी रहिया आहिनि जंहिंजे करे नवाज़ शरीफ़ जो मैसेज अञा स्ट्रांग पियो ॾिए। हू चाहे थो त जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी हाणे त उहा असांजे टर्म्स ते थींदी। तव्हां ॿ टे शयूं नोट कयो, उहे माण्हू जेके वज़ीर आला पंजाब सां मिलिया हिकिड़े धक सां अॼु कढी छॾे ऐं उहे माण्हू जेके सेनेट में न आया वोट ॾियण तिन खे एक्सप्लेनेशन्स कढी छॾी। त उहा हाणे बिल्कुलु हिकिड़ो स्ट्रेट बिल्कुलु साम्हूं सिधो थी खुली पियो खेॾे। उहो नफ़े नुक़सान खे हाणे ॾिसे ई कोन थो। इन करे मां वटि विञाइण लाइ कुझु न बचियो आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ नवाज़ शरीफ़ जो जेको रूप आहे उहो हाणे जॾहिं बि अॻियां हिन सां ॻाल्हि ॿोल थींदी त हीउ इहो अपर एंड रखणु चाहे थो, प्रेशर माउंट रेट रखणु चाहे थो त जीअं सुभाणे का बि डायलॉग किथे बि थियणो आहे त पोइ हुन में असांजा टर्म्स आहिनि, असां रुॻो रिसीविंग एंड ते लिसनिंग एंड ते न हुजूं। इहो आहे स्ट्रेटेजी मूंखे लॻे थी। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर साहब। जी मां ईअं सम्झां थी त ख़ासि तौर ते हींअर जेका सिचुएशन पैदा थी आहे
लगातार जेके आहिनि से नवाज़ शरीफ़ जा जेके ऑन ईयर वेंदड़ माना उहो तकरीर करे त उहा ॿी ॻाल्हि आहे, उहा तकरीर ऑन ईयर थिए थी, उन में इलाही घणा मैसेजिस आहिनि। उन में हिकु त इहो मैसेज जेको आहे सो क्लियर आहे त नवाज़ शरीफ़ जंहिं बि माना उन ऑब्जेक्टिव खे खणी निकितो आहे उन खां सवाइ हू पोइते न वेंदो, उहो बार्गेनिंग सां थिए या उहो रोड सड़क ते एहतजाज ऐं मुज़ाहरनि सां हल थिए। नंबर 1 इहा शइ माना हू क्लियर करे चुको आहे। हेसि ताईं जेके ॻाल्हियूं हलियूं पियूं या जेके बैकडोर चैनल्स आहिनि या जेके जंहिंखे मुलाक़ातूं चऊं था उन्हनि जो चैप्टर क्लोज़ थियो आहे। नंबर ॿी ॻाल्हि, उन सॼे रिएक्शन जे जेका असां उन में जेको माउंट प्रेशर करणु चाहे थी जेका हुकूमत, मिसाल जे तौर ते जेके आहिनि से शहबाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी, शहबाज़ शरीफ़ जे जेका असां घर भातियनि ऐं माना उनजे घर जे ख़वातीन जी जेका असां नाक़ाबिल ज़मानत वारंट जारी करणु ऐं गॾोगॾु जेका असां इन ॿी अपोज़िशन आहे उनजे ख़िलाफ़, त इहो कंहिं बि सूरत में नथो लॻे इहो को हाणे माठो थींदो। टे नंबर ते अचो जेकॾहिं उनजी तकरीर जे कॉन्टेंट ते ॻाल्हि अचो त पहिरें ॾींहं खां जेको आहे न हू लाइन वाज़े करे चुको आहे त मूंखे धक जेका असां सियासी जमात अगरि या जेका असां हिकिड़ी जेका असां सियासी हुकूमत हणंदी उनजे बदिले में नवाज़ शरीफ़ टारगेट कंदो इस्टेब्लिशमेंट खे ऐं उन इस्टेब्लिशमेंट खे टारगेट करण जो जेको मक़सदु आहे उहो बार बार हू चवंदो आयो आहे त सिलेक्टर ऐं चवंदो आयो आहे त मुंहिंजो टारगेट इमरान खान या इमरान खान जी हुकूमत कान्हे। अॼोकी जेका तकरीर आहे ऐं उहा जहिड़े तरीक़े सां वई आहे मुंहिंजे लाइ घटि में घटि उन में जेके असां काफ़ी शयूं आहिनि सम्झण जे लाइ ऐं काफ़ी जेके आहिनि से ॿिया मैसेजिस बि आहिनि। ॿिया मैसेजिस इहो त जेका असां जेका जॾहिं बि मुशर्रफ जे ख़िलाफ़ तहरीक हली हुई उहे इंटरनल ऐं एक्सटर्नल कुवतूं उन में शामिल हुयूं। हाणे जेका ऑन ईयर थिए थी पई ऐं उहा ईअं ई एज़ इट इज़ हले थी पई, उहो नथो चई सघिजे त इनखे कंहिं ख़ासि ग्रुप जी गिरोह जी फर्दनि जी माण्हुनि जी का पुठिभराई हासिलु कोन्हे या इहो सिर्फ़ु ॿार जे प्रेशर ते थो पियो थिए। इहो घटि में घटि मां मञी नथी सघां जॾहिं हिकु तरफ़ एॾो जेको आहे सो नैब जे हवाले सां ऐं माना जंहिंखे चइजो त अंधी जा जेके आहिनि से एक्शन अचनि पिया, ॿिए पासे अहिड़ी तकरीर ऑन ईयर वञे थी पई जेका पाकिस्तान जे इन मिज़ाज में जेका असां हूअं बि हज़म करणु ॾुखी आहे। उन मां महसूसु थिए थो त माना एक्सटर्नल ऐं इंटरनल शयूं जेका सियासी चुरपुर आहे उहा तब्दीली ॾांहुं वञे, उहा कहिड़ी बि सूरत अख़्तियार करे उहा मुतहरिक थी चुकी आहे। बिल्कुलु ईअं जीअं गो मुशर्रफ गो जा नारा लॻा, गो मुशर्रफ गो जे नारनि में केतिरा ई अहिड़ा चेहरा गैर सियासी चेहरा अची रोडनि ते सड़कनि ते फुटपाथनि ते ॾिठा विया। मुमकिन आहे इहा सूरत अॻिते पैदा थिए। ठीकु आहे अमर सिंह साहब, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। चाहींदुसि ही जेका असां उहा ईअं आहे त ही जेका असां चयो वञे थो त इन जो ख़ानदानी पेशो जेको लोहारको आहे वरी हिन जा जेके आहिनि से साहुरा जेके आहिनि से पहलवान जेके आहिनि से उन्हनि सां तालुक रखनि था त नवाज़ शरीफ़ मुकमल तौर ते जीअं खेॾे रहियो आहे उहो मुकमल तौर ते सम्झी सघिजे थो त हिनखे ख़बर आहे त धक किथे हणणो आहे, कहिड़ी जॻह ते ऐं हणिबो त नतीजा ऐं उहा उनजी टाइमिंग दुरुस्त फ़िलहाल दुरुस्त वञे पई। शयूं जेकॾहिं बिगड़जंदियूं त बि उनजे हक़ में आहिनि, जेकॾहिं ठहंदियूं तॾहिं बि उनजे हक़ में आहिनि। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो अमर सिंह साहब, तव्हांजो करे चुको आहे। उहो टाइम केतिरो थी वठे फ़ैसिले में उहो चई नथो सघिजे। ठीकु आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल ॻाल्हि इहा आहे त मूंखे त लॻे थो ॿियनि शयुनि खे त छॾे ॾिजे त जंहिं टोन सां नवाज़ शरीफ़ हाणे वधणु शुरू थियो आहे उन में हाणे इदारनि उन्हनि जे सरबराहनि उन्हनि जी का ॻाल्हि कोन्हे जंहिंजे ख़िलाफ़ु जेको आहे सो ॻाल्हाए, पर हाणे मामिलो त अची मुल्की सिक्योरिटी डिसीशन्स ऐं पास्ट जे कुझु अहिड़नि अमलनि ते पहुतो आहे जंहिंजा ही राज़ खोलणु शुरू करे रहियो आहे। त मुंहिंजे ख़्याल में मूंखे लॻे थो या त ही तमामु वॾो हिकिड़ो प्रेशर बिल्ड करण जे लाइ या हिकिड़ी अहिड़ी उन्हनि खे जेको आहे सो ख़ौफ़ ॾियारण लाइ कुझु करे रहियो आहे जो हू सुभाणे पाण मजबूर थी हिन सां ॻाल्हाइनि। कल्ह जेको हिन उते सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो आहे उन में जेको हिन खुलियो खुलायो चयो आहे त ॾिसो त असांजूं ख़िदमतूं केॾियूं आहिनि, मूं पाकिस्तान जे लाइ छा ख़िदमत कई आहे ऐं उन में जेको अमेरिका जो टॉम हाक मिज़ाइल आहे
उनजी रिवर्स इंजीनियरिंग कराए असां बाबर मिसाइल तयारु करायो ऐं उनजा सॼा तफ़सील ॾियणु शुरू कया अथसि त बलूचिस्तान मां उहो असां खणी आयासीं। ऐं वाकई उन्हनि ॾींहंनि में 1998 में इहा ॻाल्हि मीडिया ते लोकल मीडिया में अमेरिका जे अख़बारुनि में अचणु शुरू थी वई त इन्फेंट रीच जे नाले सां जेको अफ़गानिस्तान में अलक़ाइदा जे ख़िलाफ़ु ऐं उसामा बिन लादेन जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन अमरीका शुरू कयो उन में जेके हुननि क्रूज़ मिसाइल उतां जेको आहे सो अरबी समुंड तां उछलाया हुआ उन्हनि मां कुझु मकरान जे साहेली इलाइक़े में किरिया हुआ ऐं उन्हनि ॾींहंनि में इहा शइ थी त उहे मिलिया आहिनि, पोइ त खणी आया आहिनि, पोइ छा थियो आहे कीअं आहे। अॼु जॾहिं मुल्क जो हिकिड़ो सरबराह मुल्की अहिड़ियुनि शयुनि ते के शयूं ॿाहिरीं मीडिया में वेही करे या इंटरनेशनल कंहिं ॿिए मुल्क में वेही करे अहिड़ी कंदो त इहो हिकिड़ो वॾो थ्रेट आहे। हुअणु त ईअं खपे त हिकिड़ो मुल्क जो सरबराह जेको रहियो आहे उनखे पंहिंजे उन हलफ़ जी पासदारी करणु खपे, छाकाणि अहिड़ा ॿिया केतिरा ई क़ौमी राज़ हूंदा आहिनि जेके हिननि जे उन हुकुमरानी जे दौरान उन्हनि जे सीने में दफ़न थींदा आहिनि ऐं उनजो इख़लाक़ी ऐं उनजो हलफ़ जो इहो हूंदो आहे त उहो कॾहिं बि उन्हनि शयुनि खे कहिड़ी बि हालत में न खोलींदो। पर हीउ जॾहिं इन तरफ़ वञे थो त मूंखे ईअं थो लॻे त हीउ को हिकिड़ो थ्रेट ॾेई करे हुननि सां हाणे इन खां अॻिते वधण जे लाइ उनखे ॿुधाए थो त आउं ॿाहिरि वेठो आहियां, जेकॾहिं तव्हां हिन में मुंहिंजे लाइ को रस्तो न कढंदव त आउं तव्हांजे लाइ ख़तरनाक थी सघां थो। ऐं हिन में हिकिड़ो ॿियो बि थोरो रुगो इंडिकेशन ॾींदो हलां त ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस जेको आहे हिकिड़ो किताबु छापियो हो शॉपिंग फॉर बॉम्ब्स जेको पाकिस्तान जे न्यूक्लियर प्रोलाइफरेशन ते सॼे ते हुयो। उन में चौथे चैप्टर में हुननि सॼो बेनज़ीर ते हिकिड़ो लिखियो हो चैप्टर जंहिंमें नॉर्थ कोरिया सां पाकिस्तान जी जेका डीलिंग थी उन में मिसाइल टेक्नोलॉजी ऐं एटॉमिक टेक्नोलॉजी जेका ॾे वठि थी उनजा सीक्रेट जेके शयूं हुयूं बावजूदि इनजे जो उहे बुक्स में अची वियूं उन ते काफ़ी दफ़ा जेको आहे सो ॿाहिरि आर्टिकल्स लिखिया विया पर पंहिंजी पूरी लाइफ में बेनज़ीर कॾहिं बि उन ते को बि जुमिलो कोन चयो। जॾहिं त उन ते इहो बि इल्ज़ाम आयो त संदसि ई उन टूअर वारे जहाज़ में जंहिंमें हू वही उन में इहे सभु शयूं थियूं दिसंबर 93 में उहो कुझु थियो पर कॾहिं बि उन इहा शइ पंहिंजे उन ते सम्झो त तस्दीक में या तरदीद में कॾहिं बि न आंदी जो उहा शइ उन ते अचे। त नवाज़ शरीफ़ हिन वक़्तु जेको इन क़िस्म जी गेम प्ले करे पियो मूंखे लॻे थो त हाणे पाकिस्तान जा जेके बि उहे सिक्योरिटी इदारा आहिनि उन्हनि खे इहो सोचणो पवंदो त या उहे नवाज़ शरीफ़ जे लाइ रस्तो पैदा करे उनखे वापसि आणे ख़ामोश कराईंदा, जे न कराईंदा त हू हिननि जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो ऐं पोइ उहो जेको ख़तरो आहे उहो कहिड़ी हद ताईं वञी सघे थो। ऐं इन मां जेके ॿिया के मुल्क हुजनि जिन जा हुन में इंट्रस्ट हुजनि ऐं बिल्कुलु जॾहिं टोमहाक जेका आहे सा मिसाइल जी ॻाल्हि अचे थी अमेरिका जा इंट्रस्ट हुन में कहिड़ा हूंदा ऐं उनजी सूरत हाल छा थी सघे त मूंखे लॻे थो त हींअर ॿियो को बि रस्तो कोन्हे नवाज़ शरीफ़ पॉइंट ऑफ नो रिटर्न खां रुॻो न बल्कि हाणे त लॻे थो अञा घणो अॻिते वधी वियो आहे। ऐं मूंखे ईअं बि नज़र अचे थो थी सघे थो त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे हाणे ही कंहिं ॻाल्हियुनि ते हाणे वापसि बीहारे वञनि पर हुनजी लाइफ जे लाइ हाणे उहो फ्यूचर ख़तरनाक थी सघे थो। जी ठीकु आहे नवीद साहब तव्हांजो मौक़ो अची वियो। नाज़रीन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे हादी भट्ट साहब खे भलीकार चऊं था प्रोग्राम में। हादी साहब इहो ॿुधायो त नवाज़ शरीफ़ मुसलसल टियों भेरो हीअ जाराणी क़िस्म जो वीडियो ख़िताब कयो आहे। तव्हां ॿुधायो जेका हुनजी पॉलिसी आहे जाराणी उन सां हू पंहिंजी स्पेस हिननि हालतुनि में ठाहे सघंदो सियासत में पाकिस्तानी सियासत में? मुंहिंजो हिन में इहो ख़्यालु आहे त नवाज़ शरीफ़ जा जेके वीडियो लिंक स्पीच असां ॿुधूं पिया या जेको आहे गैदरिंग्स ॾिसूं पिया उन में उनजो मौक़ुफ़ जेको आहे उहो साॻियो ई जेको आहे सो रहे थो पियो। उन मौक़ुफ़ में हिकिड़ी शइ डोमिनेट करे थी पई त हू इल्ज़ामनि खे जेके हुनजे मथां लॻल इल्ज़ाम आहिनि जंहिंमें जेको आहे सो कोर्टुनि में केसिस खे फेस करण जे बजाए ॿाहिरि वेठो आहे उन्हनि खे काउंटर करण जे लाइ साॻिए ई क़िस्म जा इल्ज़ाम हू जेको आहे सो लॻाए थो पियो हुकूमती धुर ते या जेको आहे सो ॿियनि इदारनि में वेठल माण्हुनि ते ताक़तवर माण्हुनि ते। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त उन्हनि में हुननि जी करप्शन बि जेको आहे सो हिकिड़ी जेको आहे सो इशू आहे पर सभ खां पहिरियां जेको आहे सो नवाज़ शरीफ़ खे या जेको बि माण्हू करप्शन खे ख़तमु करण जी सियासत जी ॻाल्हि करे थो पियो ऐं बालातर रियासत खां निकिरण जी ॻाल्हि करे थो पियो उन खे पंहिंजो हिसाब क्लियर करणो पवंदो। उनखे रुॻो इल्ज़ाम तराशी जे जवाब में इल्ज़ाम तराशी करण सां कोई बि जेको आहे सो मक़सदु हासिल थी नथो सघे पियो। नवाज़ शरीफ़ जी जेका नैरेटिव आहे उन में जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि इहा हले थी पई त भई इस्टेब्लिशमेंट जे आॾो या ताक़तवर धुरियूं जेके बालातर रियासती इदारा आहिनि जेके रियासत खां बि बालातर आहिनि उन्हनि जे आॾो न झुकंदुसि वारी ॻाल्हि जेका आहे
उहा हिकिड़ी जेको आहे सो मां सम्झां थो पियो त मुकमिल तौर ते सच न आहे। इहा ॻाल्हि जेको आहे असां ज़रूरु चवंदासीं त नवाज़ शरीफ़ खे या ॿियनि समूरियुनि धुरियुनि खे जेकी जेको आहे सो PDM जेको आहे सो ठाहे हलणु चाहिनि थियूं पियूं के अवाम सां सच ॻाल्हाइणो पवंदो ऐं बैकडोर चैनल सभु बंदि करणा पवंदा। हींअर हू ॻाल्हि कनि था पर मां नथो सम्झां पियो त बैकडोर चैनल कोई क्लोज़ आहिनि, छाकाणि जो जेको नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव साम्हूं आयो आहे उन में जेकॾहिं उनजो पस मंज़र ॾिसबो त पस मंज़र में इहो नज़र अचे थो पियो त नवाज़ शरीफ़ जा तमामु क्लोज़ माण्हू, नवाज़ शरीफ़ जे खे हलाइण वारा माण्हू या उनखे पॉलिसी ॾियण वारा माण्हू उहे जेको आहे सो पहिरियां उन्हनि इदारनि खे जेके जिन खे हू रियासत सॾनि था उन्हनि खे मजबूर कंदा रहिया या कन्विंस कंदा रहिया त तव्हां अनकॉन्स्टिट्यूशनल कदम खणो। उन्हनि में उन्हनि जो चवणो त हिन हुकूमत खे तव्हां जेको आहे सो टॉपिल कयो या जेको आहे सो नई जेको आहे सो मामला कयो, पार्लियामेंट खे जेके 5 साल पूरा करणा आहिनि उहे जेको आहे सो करणु न ॾियो। इहा ॻाल्हि जेको आहे सो उन्हनि जी मुकमिल तौर ते जॾहिं नाकाम वई आहे ऐं उन्हनि खे शटअप कॉल मिली आहे तॾहिं जेको आहे सो हू ॻाल्हि कनि था पिया। पर अवाम जेको आहे इहा ॻाल्हि खे वरी बि जेको आहे सो क़दुर जी नज़र सां ॾिसे थो पियो, पर तॾहिं जॾहिं जेको आहे सो हू एक्टिंग न कनि वाकई जेको आहे सो सची तौर ते इन बैकडोर चैनल खे बंदि कनि जंहिंजो इम्कान नज़र नथो अचे पियो। नंबर ॿी ॻाल्हि जेको आहे त रुगो जेको आहे एस्टेब्लिशमेंट ते ॻाल्हाइण सां ऐं उन्हनि ते इल्ज़ामबाज़ी करण सां या मौजूदा हुकूमत ते काउंटर इल्ज़ाम एलिगेशन हणण सां जदोजहद न हलंदी। जदोजहद जेकॾहिं हलाइणी आहे ऐं वाकई जेको आहे सो जमहूरियत क़ाइमु करणी आहे, अवाम जा मसइला हल करणा आहिनि त पोइ नंढनि सूबनि जे इक़्तिसादी ऐं क़ौमी मसइलनि खे ऐं उन्हनि सां जेके सियासी मसइला आहिनि उन्हनि खे एड्रेस करणो पवंदो जेको अञा ताईं नवाज़ शरीफ़ या PDM उन्हनि इशूज़ खे एड्रेस अञा ताईं नथी करे पई। हिन वक़्त ताईं अहिड़ो कोई नैरेटिव न आयो आहे त उहे सिंध जे मज़लूम अवाम सां जंहिंजा इक़्तिसादी वसीला फुरिया वञनि था, बलोचिस्तान जे वसीलनि खे फुरियो वञे थो, वसीलनि खे फुरियो वञे थो, उन्हनि सां रवैयो कहिड़ो हूंदो उहो रिलेटिव नथो अचे। उन्हनि अवाम जे मसइलनि खे तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था डॉक्टर साहब डॉक्टर साहब माज़ीअ में जेके नज़र विझूं था त नज़र अचे थो नवाज़ शरीफ़ 2006 में वधीक जेको आहे इनक़लाबी हुयो जेको अॼु नज़र अचे थो ऐं उनजो मौक़िफ़ बि तमामु घणो सख़्तु हुयो, पर तारीख़ इन ॻाल्हि जी बि गवाह आहे त जीअं 2015 में आसिफ अली ज़रदारी नारो हयो ईंट से ईंट बजा देंगे त उनजे ॿिए ॾींहं ते ज़रदारी साहिब सां मुलाक़ात खां इनकार कयो नवाज़ शरीफ़। हाणे ॿुधायो जेको हिन हाणे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे जेको मां पंहिंजे नैरेटिव में ॿुधायो शुरू प्रोग्राम में त हुन चयो त हाणे असां चुप न रहंदासीं, असांखे को चुप करण जी कोशिशि बि न करे। इन ॻाल्हि में केतिरो वज़न आहे? न ॾिसो सियासत में त जेको आहे हमेशह हूंदो आहे त को न को रस्तो पंहिंजो रखंदा आहिनि। हाणे इहो मौक़िफ़ उन खे कॾहिं न करे आयो जेको मौक़िफ़ तव्हां हाणे ॾिसो था पिया सख़्तु मौक़िफ़ त मूंखे न तव्हां ख़ामोश करायो न मां कंहिंजे चवण ते हाणे ख़ामोश थींदुसि। ऐं उन जा जे पाकिस्तान में रही ही ॻाल्हि करे हा त उनजो असरु ॿियो पवे हा ऐं एतिरी ॻाल्हि शायदि करण जी नौबत बि न अचे हा उनखे। जी डॉक्टर साहब हिकिड़ी इंटरप्शन कंदुमि तव्हांखे इहो ॿुधायो जेको हिन बयानु ॾिनो आहे त मूंखे इहो बि ॿुधाईंदा हलो असांजे नाज़रीन खे त हिन वक़्तु ताईं जेकॾहिं ख़ामोश हुयो त कंहिंजे चवण ते हुयो ऐं हाणे जेके न रहंदो त छो न रहंदो? न ख़ामोश इन करे हुयो त टके पैसो जो फ़ाइदो वठणु पियो चाहे ऐं उन में नेगोसिएशन बि हले पई, पर इहो फ़ाइदो न मिलियो जेॾी महिल उन ॾिठो त न हाणे त जेके बि केसिस आहिनि उहे त न सिर्फ़ु उहे उन केसिस उहे बि केसिस हलंदा पर ॿिया केसिस बि ठहनि था पिया ऐं उन में को छुटकारो उनखे नथो मिले पियो त ज़ाहिर आहे उन वटि हाणे हिकिड़ो ई कंडो रहिजी वियो हो त हू पंहिंजो इहो एग्रेसिव पॉस्चर अख़्तियार करे, छो जे जेके दरवाज़ा उन खुलिया रखिया हुआ जंहिं लिहाज़ सां नेगोशिएशन करे पियो, जिन माण्हुनि उन्हनि खे थोरो घणो जेको आसरो ॾिनो हो जेॾी महिल उहो आसरो टुटियो, जेॾी महिल उहो आसरो ख़तमु थियो त उन खां बाद उनखे ॿियनि जेके जंहिं मुल्क में हाणे वेठो आहे ॿाहिरि जा जेके वॾा वॾा लॉबिंग एजेंसीज़ ऐं एजेंसीज़ ॿियूं मुल्कनि जूं जिन जा इंट्रस्ट पाकिस्तान में आहे, CPEC में आहे, इन खिते में आहे त उहे बि उन सां हाणे वञी मिलंदा, छो जो नवाज़ शरीफ़ 3 टाइम्स प्राइम मिनिस्टर रही चुको आहे न, उनजी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू त बहरहाल आहे ई आहे।
स्ट्रीट पावर जी ॻाल्हि बि जुदा आहे, पर उनजी पंहिंजी न्यूसेंस वैल्यू आहे। जेके ॻाल्हियूं थो करे हू या अॻिते वञी कंदो, जीअं मिज़ाइल जी ॻाल्हि आई, उन खां अलावा अॻिते जेके ॻाल्हियूं कंदो, इहो त असांजे ख़िलाफ़ चार्ज शीट सिक्योरिटी काउंसिल में ठाराईंदो। त हीअ जेका नेशनल सिक्योरिटी वारी ॻाल्हि भट्टी साहब जेका कई उहा सही आहे, पर इन जो इन वक़्तु इहा या त जेको माण्हू खे बिल्कुलु ई आसिरो ख़तमु थी वञे ऐं जेको रस्तो हो उहो बंदि थी वञे या उनजी मिसहैंडलिंग थी वई हुजे, त उन खां बाद उनजो इहो तरीक़ो साम्हूं जेको अचणु हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि थी लॻे ऐं इन खां सख़्तु रवैयो ईंदो, इन खां रवैयो घटंदो न, त उन लिहाज़ सां इहो मामिलो वधंदो आहे। ठीकु आहे, हलूं था नसीर मेमण साहब ॾे। जी नसीर साहब। साईं ॾिसो, नवाज़ शरीफ़ हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो त ओवरऑल पॉलिटिकली जॾहिं माण्हू इक़्तिदार खां ॿाहिरि निगोसिएशन या बार्गेनिंग जे प्रोसेस में हूंदो आहे, त डे टू डे बेसिस ते जीअं मार्केट में रेट वेरी कंदा आहिनि न स्टॉक एक्सचेंज में, तीअं डे टू डे बेसिस ते लहजा ऐं रवैया वेरी कंदा आहिनि ॿिन्ही पासनि खां। अच्छा, इक़्तिदार में जॾहिं हुजिबो आहे त उन वक़्तु सिचुएशन ॿी हूंदी आहे, हुन में तव्हां कई शयूं उन सां न ॾिसंदा हो जेके बिल्कुलु ॿाहिरि वेही ॾिसंदा आहियो। नवाज़ शरीफ़ हिन स्टेज ते जेको हुनजे लहजे ऐं रवैये मां लॻे थो त फ्रस्ट्रेशन जी उन इंतहा ते वञी चुको आहे, जिते हाणे हू माना इहो मैसेज थो ॾिए त पोइ मूंखां का बि तवको न रखिजो, पोइ मां कहिड़ी बि हद ताईं वञी सघां। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेको वेझर में ॻाल्हियूं ॿोलियूं ऐं उन खां पोइ जेको पुराणा जेतिरा इंकिशाफ़ कया विया त केरु असां सां अची मिलियो हो, असांखे हीअं चयो आहिनि, पोइ असांखे मिंथ मेड़ कया आहिनि, त हीअ इहो फील थो करे त तव्हां त मूंखे डिसीव कयो आहे। मिसाल ॿई धुरियूं जॾहिं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि न, त उन में हिकिड़ो म्यूचुअल ट्रस्ट हूंदो आहे त इहे ॻाल्हियूं तव्हां ऐं मुंहिंजे विच ते रही, इहो हिकिड़ो ट्रस्ट हूंदो आहे। पर पोइ तव्हां ॾिसंदा आहियो त उनखे मुख़्तलिफ़ धुरियूं जॾहिं वक़्तु ईंदो आहे त पोइ उन मां पुराणियूं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लीक करणु लॻंदा आहिनि, जीअं ॿी धुर ते प्रेशर वधाइजे, पोइ उन ते छिताइप जो रद वधी, छिताइप, मूंखे सॉरी मां वर्ड इहो थो यूज़ कयां, पर छिताइप वारो रद अमल जेको आहे उनजे पुठियां लॻे थो त पर्सनली काशी जीअं हर्ट थियल हुजे माण्हू, पर्सनली कंहिं डीप शॉक ऐं पेन में हुजे, उनजो बि रिएक्शन आहे। माण्हुनि जा भला माण्हुनि जो मसइलो, जमहूरियत, राइट्स, सिविल पंहिंजो सुप्रीमेसी, इहे त पंहिंजा ते आहिनि, पर उन खां का शइ बियॉन्ड बि लॻे थी। कंहिं माण्हू सां पर्सनली जॾहिं तव्हां ह्यूमिलेट कयो हुजे, शदीद तकलीफ़ में हुजे न, उहो माण्हू ईअं पोइ इन क़िस्म जा रद्द अमल बि कंदो आहे। हीअ वार मूंखे थधी थींदे नथी लॻे ऐं बहितर आहे त ईंदड़ 2-3 महीननि में इन शइ जो को सॉल्यूशन निकिरे। मूंखे जंहिं शइ जो कंसर्न आहे त जेकर हिन स्टेज ते का ख़ुदा न ख़ास्ता पॉलिटिक्स जो ही जेका हीट आहे या कंहिं कंफ्लिक्ट में चेंज थी थिए, हीअ जेका लेटेंट एनर्जी आहे कंहिं काइनेटिक एनर्जी में थी बदिलिजे, त पोइ हीउ मुल्क ॾाढो हिकिड़ो माने ॾाढी क्रिटिकल सिचुएशन में थो रहे। हिते एतिरियूं फॉल्ट लाइन्स आहिनि, माण्हुनि में एॾा वेछा आहिनि, नस्ली सूबनि जा ॿिया 3,000, पोइ जेकर का अहिड़ी सिचुएशन ट्रिगर थींदी आहे न, पोइ शयूं कंहिंजे एजेंडा ते न हलंदियूं आहिनि, कंहिंजे कंट्रोल में न रहंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ इंटरप्लेस थियणु लॻंदा आहिनि मुख़्तलिफ़ प्लेयर्स जा। मां पर्सनली चाहींदुसि पाकिस्तान सतह ते न वञे, जिते बि हिन क़िस्म जा कंफ्लिक्ट हीटेड एक्सचेंज में विया आहिनि, उते सॼी सोसाइटी डिस्टेबलाइज़ थी आहे, सभिनी जो नुक़सानु थियो आहे। बहितर आहे त हिन शइ खे नेगोशिएटेड सेटलमेंट कई वञे, पॉलिटिकल सॉल्यूशन ॻोल्हियो वञे, ख़ान साहब जी उहिदे जे बजाए पॉलिटिकल सॉल्यूशन्स ते इस्टेब्लिशमेंट खे हथ रखणु घुरिजे। हलूं था अमर सिंह साहब। अमर साहब, टाइम जी कमी आहे, थोड़ा जल्दी कंक्लूड कजो प्लीज़। जी जी थोरो पंहिंजो वरी सवाल दोहराइजो। सवाल इहो हुयो त जेको हुनजो मौक़िफ़ आहे त मां ख़ामोश न रहंदासीं, उन ॻाल्हि में केतिरो वज़न आहे? हा ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सियासत में असांखे सम्झणु खपे त जेके बि पॉलिटिकल प्रोसेस हूंदो आहे, पार्टियूं त पंहिंजी जॻह ते मौक़िफ़ इख़्तियार कंदियूं आहिनि, पर हिन सॼे प्रोसेस खे ॾिसबो आहे त उन प्रोसेस में पार्लियामेंट केतिरी इजाज़त ॾिए थी अपोज़िशन खे या ॿियनि पार्टियुनि खे, केतिरी जाइ ॾिए थी, केतिरी स्पेस आहे। पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं त जेॾी महिल ख़ान साहब कंटेनर ते हुयो, कंटेनर ते बि हुनजी जेका असां तकरीर रही डाकू चोर वारी, वरी जॾहिं पंहिंजी असेंबली में आयो पहिरें ॾींहं खां वठी हू डाकू चोर वारे जेका असां उन ते लथो ई कोन। ऐं उन वक़्तु यकीननि जेके आहिनि से सभई जेका सॼी अपोज़िशन आहे, उहा सॼी अपोज़िशन न रुगो उनखे ॾिसंदी रही ऐं ॾिसजे त हू मूड में न पे लॻी अपोज़िशन त हरू भरू जेको आहे सो हिनखे जेका असां हिन हुकूमत खे तंग कजे या हिन हुकूमत जे ख़िलाफ़ सड़कनि ते अचे, चाहे जो इहे मसइला अवाम जा उहे हुआ ऐं उहे रहनि हा, पर हक़ीक़त इहा आहे त जॾहिं हुनखे पॉलिटिकल स्पेस न मिले, उन में तव्हां करप्शन चई सघो था, उनमें तव्हां खोड़ सारियूं ॻाल्हियूं चई सघो था, घणेई जेके से मामला चई सघजनि था, पर उहे मामला जस्टिफाई तॾहिं हुजनि जॾहिं उहा टू साइडेड एहतसाब हुजे,
जस्टिफाइड तॾहिं हुजनि जेॾी महिल जेका असां हुकुमरान धुर जे ख़िलाफ़ उहो साॻियो बयानियो हुजे। तंहिंजे करे इहो अनजस्टिफाइड वे उन में बि 2 साल कटे वञण जेका अपोज़िशन वॾी जेका असां बहादुरी सां कटिया इन सूरत में जो उन ते अवाम जे पारां बि मीडिया जे पारां बि ऐं आम तनक़ीद पे आई त हुननि जेका असां बार्गेनिंग लाइ या मुख़्तलिफ़ हुननि जे लाइ ही जेका असां अपोज़िशन वारो रोल अदा न पई करे। हाणे जॾहिं उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी स्पेस ॾियण जे बजाए माॻे जेका असां जेल भरण ऐं इन क़िस्म जी जेका असां शुरू थी आहे त उन में जेका सिचुएशन लॻे थी उन में इहो ई माना जेका असां जेको कुझु थी रहियो आहे उहो नज़र अचे पियो। लचक सिर्फ़ु इहा न हूंदी आहे त जेका असां पार्लियामेंट हली रही आहे जेको डेमोक्रेटिक जेको प्रोसेस आहे त पार्लियामेंट हली रही आहे डेमोक्रेटिक प्रोसेस जे अंदरि अपोज़िशन केतिरी वेठी आहे या ॿियो पॉलिटिकल स्पेस केतिरो आहे। उहो पॉलिटिकल स्पेस न सोशल एक्टिविस्ट लाइ आहे, उहो पॉलिटिकल स्पेस न लॉयर्स लाइ आहे, उहो पॉलिटिकल स्पेस न सिविल सोसाइटी लाइ आहे, उहो पॉलिटिकल स्पेस जॾहिं सभु उन जे पूरे मुल्क जे अंदरि कंहिंजे लाइ न हुजे त लाज़मी तौर ते इहा सूरत हाल जेकॾहिं अॼु पैदा थी आहे। मां तव्हांखे आख़िरी हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। ही अपोज़िशन त पंहिंजी उन ते आई आहे, उन खां अॻु में जेका लॉयर्स वारी जेका कॉन्फ्रेंस रही आहे उन में तव्हां तक़रीरनि जा तख़्त पढ़ो, तव्हां उहे तक़रीरूं ॾिसो, तव्हां उन जा रेज़ोल्यूशन्स ॾिसो। मां सम्झां थी त ही जेका आवाज़ अचे पई उहा सिर्फ़ु सियासी उन मां कोन थी अचे। हाणे ही जेका सियासी जेके जमातूं आहिनि जेका लीडरशिप अमर सिंह साहब टाइम जी कमी आहे माज़रत सां जी तव्हांजो मौक़ो बची वियो। अमर सिंह साहब जॾहिं नवाज़ शरीफ़ खे स्पेस नथी मिले अपोज़िशन खे नथी मिले मां सम्झां थी त उहो इन एक्सटेंट ते वधंदा ऐं उन खां अॻु में तव्हां ॾिसो त माना सॼी अपोज़िशन चई रही असां हिनखे लाइण नथा चाहियूं। असां अमर सिंह साहब टाइम जी कमी आहे माज़रत सां मां रोकियां थो तव्हांखे। नाज़रीन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुश्ताक मीरानी साहब। हलूं था मुश्ताक साहब नवाज़ शरीफ़ चयो त असां हाणे ख़ामोश न रहंदासीं, को असांखे ख़ामोश रहण जी कोशिश बि न करे। इहो ॿुधायो त नवाज़ शरीफ़ आख़िर कंहिंजे चवण ते छो ख़ामोश हुयो? जेको बि तजवीज़ निगार एनालिस्ट हूंदो आहे न उहो पंहिंजे वैल्यू सिस्टम खां शयुनि खे इंटरप्रेट कंदो आहे। मुंहिंजो त वैल्यू सिस्टम इहो आहे त डे 1 जॾहिं पाकिस्तान ठहियो उन ई वक़्त खां वठी गैर जमहूरी जेके कुवतुनि जो उन में हुई। पोइ कराचीअ खे जुदा करणु सिंध खां, बंगाली जेका ॿोली रिजेक्ट करणु, उन खां पोइ तव्हां ॾिसो जेको शेख मुजीब जो क्लियर कट जेको आहे सो हुन खटियो हो पंहिंजो असांजे हितां जा जेके सिविलियन उन्हनि चयो त हाणे पाकिस्तान इहो जेको आहे बची वियो ऐं साॻियूं 5 पॉइंट क़बूल आहिनि, अधु पॉइंट क़बूल न आहे। इंटरनेशनली सॼी दुनिया उन्हनि ते खिले पई। उन खां पोइ हेॾी जिदोजहद शहीद बेनज़ीर कई। उन खां पोइ जेको तगमी जमहूरियत मिलियो उहो पंहिंजो चांडिया ॻोठ जे शहीदनि खे कोन मिलियो पर फ़ौज खे मिलियो। ॾिसो इहो हिकु तसलसल आहे। तंहिंजे करे पाकिस्तान खे शुरू खां वठी जेके बि असां वटि सियासतदान पैदा थिया आहिनि उनजे बैक में इहे ई गैर जमहूरी कुवतूं आहिनि। हाणे जेकॾहिं को कंहिं वक़्तु आहे त उहे बिगावत था कनि, को आहे त बिगावत नथा कनि, इहे ख़ामोशीअ में हलिया वञनि। मुंहिंजो सिर्फ़ु मक़सदु इहा त हीउ हिकिड़ो तारीख़ी आहे। तव्हांखे सोवियत यूनियन जो ॿुधायूं, सोवियत यूनियन जी जेल हुयो उन जेको आहे सो सोवियत यूनियन जे सिस्टम जे ख़राब जे टैंक जे साम्हूं बीठो। हाणे इहो नथा चई सघूं था हाणे आइडियोलॉजिकली जेको आहे नवाज़ शरीफ़ इनखे ते बीहंदो न बीहंदो, छो जो डाउट बि तमामु घणा आहिनि। ऐं लास्ट में सिर्फ़ु प्लीज़ हिकिड़ो मिनट डाउट्स बि आहिनि त उहो बीहंदो या न बीहंदो। ऐं लॻे ईअं थो त पाकिस्तान में जेके बि पॉलिटिशियन रहिया आहिनि आख़िर में कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि जेको आहे सो सरेंडर कयो आहे ऐं जमहूरी वैल्यूज़ उन्हनि ख़तमु कया आहिनि। इन जे करे ई जेको आहे सो हिन वक़्तु असां पंहिंजूं शयूं बेनज़ीर साहब हिकिड़ो मिंट बेनज़ीर साहब 21 ॾींहंनि खां पोइ हुनखे इक़्तिदार मिलियो। तव्हांखे यादि आहे तारीख़ जो उहो सॼो हिसो आहे। मुंहिंजो सिर्फ़ु चवणु आहे त असांखे ॾिसणो इहो आहे त इहो नवाज़ शरीफ़ इन पंहिंजो स्टेटमेंट ते नैरेटिव ते बीहे थो या नथो बीहे त उहो वक़्तु ॿुधाईंदो। टाइम जी कमी आहे, ज़रा जल्दी कंक्लूड कजो प्लीज़। जी मुंहिंजो इहो आहे त नवाज़ शरीफ़ जॾहिं गुज़िरियल भेरे वापसि आयो उन खां पोइ जॾहिं हुनखे इक़्तिदार मिलियो त हुन में ज़ाहिर आहे हिते पाकिस्तान जी जेका
पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे उनजे अंदरि इक़्तिदार ताईं पहुचण जे लाइ जेको कमिटमेंट्स करणियूं पवनि थियूं, एतमाद हासिलु करिणो थो पए, त उन में उनजी मिनिस्ट्रीज़ खे जेकॾहिं ॾिसबो आहे त उते ख़बर पइजी वेंदी आहे त उनजे विल खां हटी करे जेकॾहिं को माण्हू उते अचे थो त इन मां सम्झो त हुनजी कंहिं हद ताईं एतमाद जेको आहे विञाइजी चुको आहे। ऐं हिनखे इन नज़र सां ॾिसंदा आहिनि चौधरी निसार जो मुख्य की पोज़ीशन ते हुजणु उनजो इहो हिकिड़ो सबूत आहे त नवाज़ शरीफ़ ते फुल ट्रस्ट हुनजो ख़तमु थी वियो। ऐं हाणे वरी जेका सूरत हाल आहे त हिन में बि ज़रूरु विच में के धुरियूं आहिनि जेके जेॾी महिल ॻाल्हियूं कनि थियूं ऐं उन्हनि जी टियाकड़ी करे के मुरादूं वठी ॾियनि थियूं त उहे ई इहे उन्हनि खे चवनि थियूं तव्हां ख़ामोश रहो त तव्हांखे हुनजे बदिले में कुझु मिलंदो, ऐं उनखे मिलण जे बदिले में इहो मिलियो त उहो बीमारी जे बहाने ॿाहिरि निकिरी वियो। पर हाणे जेका सूरत हाल वधी वई आहे कि उन्हनि धुरियुनि खे मैसेज हुजे जिन उनखे इहा मुराद वठाए ॾिनी इन शर्त ते त तव्हां ख़ामोश रहंदो ऐं उहो ख़ामोश रहियो, पर उहे मुरादूं सभु जॾहिं खसिजणु शुरू थियूं थियनि त तॾहिं हुन वटि को रस्तो बचे कोन थो। ऐं हाणे तंहिंजे करे हुन न रुॻो सिर्फ़ु हिन मौजूदा इमरान हुकूमत खे चैलेंज करणु शुरू कयो आहे, पर उन्हनि धुरियुनि खे बि जेके विच में टियाकड़ी करे इक़्तिदार में आणनि थियूं या ॿियनि खे विहारनि थियूं त उन्हनि खे बि हिकिड़ो मैसेज ॾियणु शुरू कयो आहे त हाणे मूंखे वधीक ख़ामोश रहण जे लाइ न चइजो। ऐं उन में हिन जेका हाणे पेंडोरा बॉक्स खोलणु शुरू कयो आहे जेको नेशनल सिक्योरिटी अचे थो त उनखे जेकॾहिं अकुलमंदी जे नज़र सां ॾिसबो त उनखे वरी ख़ामोश कराइण जे लाइ ज़रूरु को न को अप्रोच कंदो त हीउ वधीक जेको आहे सो एतिरो घणो ओपन न थिए ऐं ख़ामोश रहे। जॾहिं उनखे ख़ामोश रहण लाइ चवंदा ज़ाहिर आहे उनजे बदिले में हू कुझु न कुझु वठंदो। त इहा ई ॻाल्हि आहे, तंहिंजे करे हू मैसेज ॾियणु चाहे पियो उन्हनि ताईं इहो मैसेज वञे पियो। एतबार केतिरो करे सघिजे थो उहो माज़ी मां ज़ाहिर आहे, जे घणो कुझु हासिलु कंदो त ख़ामोश रहंदो, न त कुझु बि करे सघे थो। ठीकु आहे, हलूं था हादी भट्ट साहब ॾे। जी हादी साहब, हिकिड़े मिंट जो टाइम बचियो आहे, बसि प्लीज़ कंक्लूड जल्दी कजो। बसि मां मुख़्तसर इहो चवंदुमि त पहिरीं ॻाल्हि त जेको आहे इहो नैरेटिव नवाज़ शरीफ़ जो त मां पोइते न हटंदुसि, उन सां गॾोगॾु जेको आहे इन ॻाल्हि खे बि नज़र में रखियो वञे त हू चवे थो त आउं जेको आहे वरी बि ख़िदमत करण जे लाइ जेको आहे उन्हनि जे तयारु आहियां, जेकॾहिं मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो हो। इहो बि उनजो नैरेटिव इन साॻी ॻाल्हि में आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेका ॻाल्हि थी रहे बाबा असां पोइते न हटंदुसि, पोइते न हटण सां छा जेको आहे हासिलु थींदो? हासिलु जेको आहे तॾहिं थींदो जॾहिं जेको आहे तव्हां जेके असांजा रियल इशूज़ आहिनि क़ौम जा, पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ताईं उन्हनि इशूज़ खे त पॉलिटिकल पार्टियूं जेको आहे रुॻो पंहिंजे इक़्तिदार वठण जे लाइ एस्टेब्लिशमेंट सां टकराव में अचनि थियूं, पर अवाम जा हक़ जिते वठण जे लाइ त अञा ताईं बि एड्रेस नथियूं कनि पियूं। उन्हनि जो जेको नैरेटिव आहे या उनजी जेका ॻाल्हि आहे त जेके आहिनि मज़हबी इंतिहा पसंदी माण्हुनि जे लाइ अज़ाबे जान मौलाना फज़ल रहमान जे कॾहिं कारकुन त लॻी सघंदा। अवाम नवाज़ शरीफ़ जंहिं ॻाल्हि जो करे थो उहे जेको आहे क़ौमुनि जा जेके इशूज़ आहिनि, सिंध सां जेको ज़ुल्म थिए थो पियो, बलूचिस्तान सां जेको उन्हनि माण्हू उन्हनि सां छो हलंदा? पार्टी ख़ामोश वेठी आहे। मां ही थो चवां थो त पीपल्स पार्टी जो नैरेटिव अलॻि डायरेक्शन थो ॾे, नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव अलॻि डायरेक्शन थो ॾे, शहबाज शरीफ़ जो नैरेटिव अलॻि डायरेक्शन थो ॾे, मौलाना फज़ल रहमान जो नैरेटिव अलॻि डायरेक्शन थो ॾे। तंहिं करे हिननि सभिनी खे पहिरियां त अवाम सां सच ॻाल्हाइणु खपे त हू हिक ॿिए खे धिको ॾेई हिक ॿिए सां गॾु केतिरो हलणु चाहिनि था। जेकॾहिं हुननि खे इशूज़ खणणा आहिनि त जेकॾहिं बरंदड़ जॻह जेका आहे जिते पंजाब पीडीएम कयो आहे, बलूचिस्तान मोटण खपे, पंजाब वधाए उते जेको जदोजहद बुनियादु रखणु खपे ऐं अवाम खे साण खणणु खपे जेको नथा। ठीकु आहे, ओके ओके, वॾी महिरबानी असांजे मौज़ूद महिमान जी। नाज़रीन, तव्हां महिमान जा राय ॿुधो आहे, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त।